सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेज करे सचे साईं जे द्वार ते अचण जो मकसद होगा विश्वास यकीन ऐं जहिड़ो जहिड़ो असां भाव रखंदा तहिड़ो तहिड़ो असांखे फल मिलंदो आहे। इन करे असांजी सोच हमेशह ऊची ऐं रहमत भरी हुजे। इन करे असां ॾिसंदा जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे मालिक असांखे ॾींदो अहिड़ो कुझु आहे। धाम ते ईंदा आहियूं किथे वेंदा आहियूं जेकॾहिं कोई रक्शे वारो हूंदो आहे टैक्सी वारो हूंदो आहे टैक्सी कंदा आहियूं उनखे टैक्सी जेतिरो मिलंदो आहे। असां दुकान जेतिरो घुरंदा आहियूं असांखे दुकान जेतिरो मिलंदो आहे। असां नौकिरी जेतिरो घुरंदा आहियूं नौकिरी जेतिरो मिलंदो आहे। ऐं जेकॾहिं असां वॾी का रहमत घुरंदा आहियूं त असांखे उहा मिलंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं असां एतिरो परे हूंदा आहियूं जो असां पहुची बि कोन सघंदा आहियूं। उतो वेही करे अरदास कंदा आहियूं या बास बासींदा आहियूं त मालिक मुंहिंजो हे कमु पूरो कंदो त मां दर्शन करे ईंदो वञी करे उते शेवा करे ईंदो। यानी असां केतिरो ई सभई हज़ारे मैल परे हुजो पर जॾहिं असां उनखे वरी प्यार ऐं श्रद्धा सां उतो अरदास रखंदा आहियूं त मालिक उतो ई असांजी ॿुधंदो आहे ऐं उते वेठे वेठे असांजा कमु थियणु शुरू थी वेंदा आहिनि। यानी जहिड़ी जंहिंजी सोच हूंदी आहे हर को पंहिंजी सोच जो त खणंदो आहे। रक्शे वारे जी सोच ई पंहिंजी हूंदी आहे बाक़ी रक्शे जेतिरो किरायो मिलंदो उहा मिलंदी आहे। असांखे दुकान वारे खे दुकान जेतिरी मिलंदी घर वारे खे घर जेतिरी मिलंदी। लेकिन जेको जेतिरी जेतिरी सोच असां रखंदासीं औलाद हुजे ॿी चीज़ हुजे सुख हुजे समृद्धि हुजे भाग हुजे नसीब हुजे जहिड़ी जेतिरी सोच रखंदासीं असांखे उहो कुझु मिलंदो आहे। तंहिंजे करे ऊंची रहमत में कमी न हूंदी आहे। हक़ीक़त हूंदो आहे त असांखे खपे छा असां घुरूं केतिरो ऐं जेकॾहिं वरी उन ते छॾींदाऊं उहो रहमत भरे करे ॾींदो आहे। तंहिंजे करे असां भगत साहिब खे ॾिसंदासीं पोइ जॾहिं चवंदो भई जेॾो तुंहिंजो नाव तेॾी तोखां बाज घुरां त मुंहिंजी का सोच आहे कोन मुंहिंजी भई थोरी वक़्त खां पोइ सोच पंहिंजी बदिलजी वेंदी आहे घटि हूंदी। लेकिन तूं पंहिंजी रहमत खे जेको ॼाणींदा बसि मूंखे उहा रहमत ॾे ऐं जॾहिं उहो पंहिंजी रहमत सां भरींदो आहे वरी सदाई जे लाइ अमर करे छॾींदो आहे। सदाई जे लाइ ऊचाई इज़त शान मान रहमत एतिरी भरींदो आहे जेकॾहिं ख़तम ई न थींदी आहे। तंहिंजे करे सभ खां पहिरियों त असांजी सोच छा आहे ऐं सोच खां बाद असां में विश्वास प्यार ऐं यकीन केतिरो आहे। असांजी हुब ऐं सुख केतिरी आहे। वरी सोच पॉज़िटिव केतिरी आहे नेगेटिव केतिरी आहे। असां वञी करे जेका अरदास कयूं था उहा दुश्मनी ख़तमु करण वारी कयूं था या दुश्मन ख़तमु करण वारी कयूं था। जेकॾहिं सोच हूंदी दुश्मन ख़तमु करण वारी त असां निफ़रत सां भरियल हूंदासीं। जे सोच हूंदी दुश्मनी ख़तमु करण वारी त असां एतिरी रहमत सां भरंदासीं कुझु ॾींहंनि में सभु कुझु सही थी वेंदो। तंहिंजे करे जेतिरी सोच असां चङी रखंदासीं अरदास कंदासीं असां अखियुनि में भरे सिर्फ़ु तकींदासीं तॾहिं बि सभु कुझु सही थी वेंदो सभु ठीकु थी वेंदो। तंहिंजे करे असां जॾहिं सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं उनजो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे पहिरीं रहमत सां भरणु। ईअं असां पहुचंदा आहियूं मालिक सभ खां पहिरीं असांखे ख़ाली कंदो आहे। जे पहिरियों तव्हांजी जॻह ख़ाली हुजे तव्हांजे अंदरि में कुझु अचे त सही। इन करे सोचींदा आहियूं हे अरदास कंदासीं हीअं कंदासीं पहुचण खां बाद हथ जोड़े करे बीह रहंदा आहियूं भई कुझु यादि ई कोन्हे हूंदो। माना सभ खां पहिरियों सॼो अंदरि ख़ाली करे छॾींदो आहे। हाणे अंदरि ख़ाली कयो आहे हाणे बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं अंदरि बि छा थो भरे प्यार भरी दे या निफ़रत भरी दे चङाई भरी दे या मंदाई भरी दे। ऐं पोइ जीअं असांजी अखियुनि खे प्यार ऐं मोहबत सां ॾिसंदासीं उहे हिकदमि जा गुण चङाइयूं नाम ध्यानु सिमरन मुंहिंजो जीवन संदेश आदेश निर्देश उपदेश सभु कुझु असांखे अखियुनि में अचणु शुरू थी वेंदो यादगिरी थी वेंदी। ऐं जीअं हुनजी रहमत भरियो संदेश असांजी अखियुनि में उकरंदो असांजो अंदरि भरिबो ऐं पोइ जिते ई असां अखि खोलींदासीं नज़र सां ॾिसंदासीं उहो हिकदमि उन रहमत जो असरु साम्हूं वारे ते पवंदो
ऐं असां बि सदाई रहमत में भरबासीं ऐं साम्हूं वारे खे बि रहमत मिलंदी। असां सदाई हरिया भरिया थी वेंदासीं, हमेशह ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर थी करे रहंदासीं। ऐं तंहिंजे करे असां हर रोज़ उन बचे साईं जो दर्शन करे पंहिंजे घर में उहा नज़र ज़रूरु खणी वञे, पंहिंजो पाण खे उन रहमत सां ज़रूरु भर। जो दुकान ते वेंदा आहियूं, वेंदे वेंदे असां मथो टेके वञूं, रहमत दुकान ते खणी वञूं ऐं उन अखियुनि सां ॾिसूं, असांजो भाग ऐं नसीब खुलणु शुरू थी वेंदो, होॾे भाग लॻणु शुरू थी वेंदो, घर में सुकून ऐं शांति सुख समृद्धि अचणु शुरू थी वेंदी, असांजो पूरो जीवन भरिजी करे उथंदो। इन करे असां जे सचे साईं जी रहमत खे पायूं, हर रोज़ नाम ध्यान सिमरन ज़रूरु कयूं, जंहिंजो गुण उनजूं चङायूं रहमतूं असांजे जीवन में सोच में ईंदियूं वञनि ऐं असांजो अंदरि श्वास श्वास में एतिरो शुद्ध थी वञे कि अंदरि में का गिलाज़त या ख़राबी रहे ई न, ऐं असां बहितर थी करे पंहिंजे जीवन खे एतिरो ऊचो ठाहियूं कि मालिक जी रहमत अहिड़ी पायूं जो जेको सत्कर्म चयो असां संसार में सुख पायूं ऐं सिमरन सां अॻिते स्वर्ग पायूं। असांजो जीवन ई सफ़र लोक ऐं परलोक ॿई संवरजी वञे ऐं असां ऊचाई खे छुओ।